जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। साॻी ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो परिचय आहे त सेंट्रल सिंधी युवा विंग बिलासपुर जे तत्वाधान में सिंधी प्रीमियर लीग रात्रिकालीन क्रिकेट प्रतियोगिता 2020 जे अंतिम ॾींहुं माना आख़िरी ॾींहुं 19 जनवरी जो फाइनल मैच खेॾियो वियो, जेको SNCC ऐं टारगेट 11 जे मध्य खेॾियो वियो, जंहिंमें SNCC टॉस जीते करे पहले बल्लेबाजी करण जो फ़ैसिलो कयो त SNCC पहले बल्लेबाजी कंदे हुए मात्र 89 रननि जो स्कोर ठाहियो, जंहिंजे जवाब में टारगेट 11 11.5 बॉलनि में 85 रन ठाहे वरिता हुआ। आख़िरी बॉल में जीतण लाइ 5 रननि जी आवश्यकता हुई त हिन आख़िरी गेंद ते बल्लेबाज रॉबिन वाधवानीअ छक्को मारण जो प्रयास कयो, जंहिंखे फील्डरनि रोकण जी कोशिश कई, पर दर्शकनि जे मैदान में प्रवेश करण जी वजह सां मूल्य निर्णायकनि कोई फ़ैसिलो न ॾिनो त सेंट्रल युवा टीम ऐतिहासिक फ़ैसिलो ॾींदे हुए ॿिन्हिनि टीमुनि खे संयुक्त विजेता जो करार ॾिनो, जंहिंखे ॿिन्हिनि टीमुनि सहर्ष ई स्वीकार करे समाज जे साम्हूं हिकु शानदार मिसाल पेश कयनि त हिन अवसर ते सिंधी पंचायत जा संरक्षक DD आहूजा, बिरादरीअ जा पंचायत अध्यक्ष उमेश भावनानी, मनोहर पमनानी, रमेश टालवानी, धनराज आहूजा, महेश पमनानी, भारतीय सिंधु सभा जी प्रदेशाध्यक्ष विनीता भावनानी, कंचन मलगानी, सुनीता खत्री, VK खत्री, सोनी बहरानी, सेंट्रल युवा विंग जा अध्यक्ष विजय छुगानी, कमल कलवानी, दिलीप दयालानी, सुनील लालवानी, अविजित आहूजा, दीपक वालानी, अमित जादवानी, पंकज गुरबानी, पंकज खटवानी, बंटी पमनानी, अजय भीमनानी, विशाल पमनानी, मनोज उबरानी, अविनाश चौधरी, अमित नेभानी, राहुल पमनानी, विकास खटवानी, पवन वाधवानी, सूरज ऐं वॾी संख्या में दर्शक गणा उते मौजूदु हुया। अगरि साॻी ख़बर तव्हांखे वणी आहे त तव्हां बि पंहिंजी प्रतिक्रिया ॾियो, लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।